दोस्तों साथियों जीए सिंध गुज़िरियल दफ़े पाण जदीद क़ौमी रियासत ऐं क़ौमी तहरीक जी बनावट ऐं तारीख़ ते मुख़्तसर नज़र विधीसीं ऐं पोइ वरी पाण आयासीं सिंध जी सूरत हाल ते। त जीअं असां चई आयासीं त इहो जदीद क़ौमी रियासत जो तसवुरु ऐं जेका क़ौम अॼु मञी वञे थी इहो तसवुरु वेस्ट यूरोप खां आयो। हिकिड़ी मां थोरी वज़ाहत कयां त हुन गुज़िरियल में मां सदी जे अंग थोरो ग़लति ॿुधाए वियुसि, जेतोणीकि साल मूं सही ॿुधाया त 1618 जे वेस्टफालिया मुआहदे खां इन अमल जी शुरूआत थी ऐं 1799 में फ्रेंच इनकलाब जे वक़्तु हुन जो जड़ोक मुकमिल थी। त उन में मां चई वियुसि त 16हीं सदीअ खां शुरू थी 17वीं ताईं वियो, पर इहो ईअं हुयो त 17हीं सदीअ खां इहो अमल शुरू थी 18हीं सदीअ ताईं वियो। पोइ असां सिंध जी सूरत हाल ते जॾहिं आयासीं इहो बि असां ॾिसी आयासीं त इहो कमु या इन जी अॻुवाणी मिडिल क्लास कई। फ्रेंच इनकलाब जेको मिडिल क्लास जो हुयो, त क़ौमी तहरीक बि बुनियादी तौर ते मिडिल क्लास हुन में अहम रोल अदा थो करे। त पाण गुज़िरियल दफ़े ॾिठोसीं, चयोसीं त गुज़िरियल जेका वक़्तु हुयो जंहिंमें असांजो मिडिल क्लास जेको ठहियो हो हिकिड़े प्रोसेस में, उहो हिकिड़े प्रोसेस में केतिरनि नसलनि में ठहे थो, उहो 1947 में हलियो वियो। त पोइ हितड़े जागीरदार ऐं हारी रहिजी वियो हो। शहरनि में जेको माण्हू आयो जंहिंखे कयो मिडिल क्लास जा जेके बि ज़रिया उन्हनि ते उन्हनि जो कब्ज़ो थी वियो। त पोइ असां जहिड़ो की पाकिस्तान ठहण खां पोइ वरी क़ौमी तामीर जंहिंखे या नेशन बिल्डिंग चइजे उनजो नए सिरे सां असांजो मरहलो शुरू थियो। त हाणे उन में समाज जी तरक़ीअ में मारूज़ी हालतूं ऐं मौज़ूई हालतूं या उनखे चइजे त माण्हुनि जूं शऊरी कोशिशूं, इहे ॿई जॾहिं मुताबिक़त में ईंदियूं आहिनि त मुसबित नतीजा ईंदा आहिनि। त उहे ॿिन्ही तरह सां सिंध जी नेशन बिल्डिंग जो अमल शुरू थिए थो। ऐं इहा बि ॻाल्हि हिकिड़ी हक़ीक़त आहे त क़ौमुनि खे ज़िंद मज़ाहमत रखंदी आहे। क़ौमुनि जो पंहिंजे माज़ीअ सां तालुक़ ऐं मुस्तक़बिल ॾे रस्तो बि मज़ाहमत जे ज़रिए ॻंढिबो आहे। त उहा पहिरीं मज़ाहमत पाकिस्तान ठहण खां पोइ कराचीअ खे जॾहिं अलॻि कयो वियो सिंध खां, त उनजे ख़िलाफ़ु सिंध जी मज़ाहमत जेतोणीकि उहा एॾी वॾी ऐं सिंधगीर न हुई पर शुरूआती हुआ ई। पोइ वञुंट जॾहिं ठहियो उनजे ख़िलाफ़ु सिंध जी हिकिड़ी ज़बरदस्त ऐं वसी मज़ाहमत शुरू थी। जेतोणीकि उहा बि तइदाद जे हिसाब सां एतिरी तमामु घणी वॾी न हुई, पर इन हिसाब सां उहा वसी चई सघिजे थी। त उन में क़ौमी ज़िंदगीअ जे सभिनी शोबनि जा माण्हू हुया। ख़ासि तौर ते उहो जेको उभरंदड़ असांजो मिडिल क्लास हो उन जा माण्हू, उस्ताद, शागिर्द, हारी, मज़दूर, वकील, शाइर, अदीब, इहे सभु हुया। इहो अमल असांजो नए सिर क़ौमी तामीर जो हुयो। ऐं पोइ इन ई अरसे दौरान साईं जी एम सैद शऊरी तौर ते उन खे मारूज़ी हालतुनि सां मिलायो। जेको यूरोप खां इहो नज़रियो आयो हुयो उनखे सिंध जी तारीख़, सिंध जे कल्चर सां लागू करे इहा ॻाल्हि दुनिया जे आॾो साबित कई दलील दलाइल सां, सबूतनि सां, त सिंध इन जदीद क़ौम वारो जेको तसवुरु आहे जंहिं ते अॼु दुनिया में क़ौमुनि खे मञियो वञे थो, UN में बि उन ते पूरी अचे थी। याने सिंध हिकिड़ी मुकमिल क़ौम आहे जेका पंजाब जे बालादस्तीअ में आहे। इहा ॻाल्हि जी एम सैद कई। माना मारूज़ी ऐं मौज़ूई हालतुनि जे मुताबिक़त सां इहा हिकिड़ी शकिल उभिरी आई जेका 70-80 जे ॾहाके खां उन शिकिल वठणु शुरू कई जदीद क़ौमी तहरीक जी। पर उहा अञा ताईं
एतिरी मज़बूत न थी सघी आहे। इहा पंहिंजी जाइ ते हक़ीक़त आहे। हाणे जीअं चयोसीं त सिंध में पाकिस्तान ठहण खां पोइ जागीरदार रहिजी वियो ऐं हारी घणो तणो। त मिडिल क्लास हिकिड़े ड्रिघे प्रोसेस सां ठहे थो। इहा नस्लनि जी हिकिड़ी जिदोजहद आहे ऐं उन हिकिड़े जिदोजहद जे नतीजे में जेके इहे प्रोफेशन असां ॿुधायूं था, दुकानदार थिए थो, वकील थिए थो, उस्ताद थिए थो, शागिर्द थिए थो, मज़दूर थिए थो, इहे जेके पंहिंजे लाइ पंहिंजे ज़िंदगीअ जे लाइ जिदोजहद कनि था, इन दौरान हिकिड़ो मिडिल क्लास जो कैरेक्टर ठहे थो। छो त मिडिल क्लास जो तयन सिर्फ़ु पैसे जे तयन सां नथो थिए, पर उहो हिकिड़ो किरदारु आहे जेको इन सां ठहे थो पियो। हाणे के माण्हू हिते चवंदा आहिनि त वॾेरनि जे या जागीरदारनि जी मुखालफ़त करणु क़ौमी तहरीक में इहो सिंधी क़ौम खे विराइण जी ॻाल्हि आहे, उहा न करणु खपे। ऐं पोइ वरी उहे माण्हू साईं जेम्स जो मिसाल ॾींदा आहिनि त उहो बि त वॾेरो हुयो। इहे ग़ैर मामूली माण्हू हूंदा आहिनि, एक्सेप्शन्स, तारीख़ जूं इस्तस्नास एक्सेप्शन्स हूंदियूं आहिनि। ॻाल्हि वॾी मेजॉरिटीअ जे किरदार जी कबी आहे। या को माण्हू इहो ईअं आहे त को माण्हू मौलाना उबैदुल्लाह सिंधी या अबुल कलाम आज़ाद जो ज़िक्र करे ऐं चवे त बाबा ॾिसो मज़हबी माण्हू बि, मुला बि क़ौमुनि जे आज़ादीअ जी जिदोजहद में हिसो वठनि था। ईअं न आहे। इहे फ़र्द आहिनि, इहे जीअं मूं चयो एक्स्ट्राऑर्डिनरी ग़ैर मामूली माण्हू आहिनि। मेजॉरिटी मज़हबी माण्हुनि जी ऐं जागीरदारनि जी इहे क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु आहिनि, फितरी तौर ते ख़िलाफ़ु आहिनि। जागीरदार हमेशह वक़्त जी इस्टेब्लिशमेंट, बालादस्त क़ुवतूं जेके उन्हनि जो साथ ॾींदो आहे, ऐं हू इहो जेको मिडिल क्लास जे उभरण जो प्रोसेस आहे, अमल आहे, उन में सभ खां वॾी रुकावट हू विझंदो आहे। छाकाणि त इहो जीअं जीअं मिडिल क्लास पैदा थींदो, हुनजी बालादस्ती समाज ते जागीरदारी ख़तमु थींदी। ऐं मुल्लो ख़ासि करे हिते असां जीअं आहियूं इस्लाम वारा जेके आहिनि, उहे त क़ौमुनि जे धरतीअ जे बुनियाद ते या जेके जदीद क़ौम जा फैक्टर आहिनि, तारीख़, कल्चर, ॿोली, इन बुनियाद ते क़ौम जे वजूद जे ख़िलाफ़ु आहिनि। हू त सॼी दुनिया जे मुस्लमाननि खे हिकिड़ी क़ौम चवनि था। तंहिंजे करे इन्हनि जे आॾो या इन्हनि खे क़ौमी तहरीक में आणण सां क़ौमी तहरीक न वधंदी। ऐं सिंध जी क़ौमी तहरीक जे पुख़्ते न थियण जो हिकिड़ो रीज़न इहो आहे त असांजो मिडिल क्लास अञा एतिरो मेच्योर न थियो आहे जेको नए सिर ठहणु लॻो। उहो गुज़िरियल 25-30 सालनि खां उनजो अमल कुझु तेज़ थियो आहे। शहरनि ॾे माण्हू अचनि था, इहे मुख़्तलिफ़ प्रोफेशन्स इख़्तियार कनि था पिया। त हिकिड़ो त उहो आहे। ॿियो, मारूज़ी हालतुनि जे हवाले सां ऐं शऊरी तौर ते बि कुझु धुरनि, कुझु गुरोहनि, कुझु माण्हुनि तरफ़ां कोशिशूं थियूं आहिनि त मज़हबी माण्हुनि खे, मुलनि खे ऐं जागीरदारनि खे क़ौमी तहरीक जो हीरो बणायो वञे या क़ौमी तहरीक खे खणी वञी उन्हनि जे झोलीअ में विझिजे। इन्हनि सबबनि जे करे असांजी क़ौमी तहरीक उहा हैसियत न वठी सघी आहे। जेतोणीकि ॿ शयूं असां वटि आहिनि। पहिरीं ॻाल्हि नज़रियाती पुख़्तगी, जंहिंजी असां ॻाल्हि करे आयासीं त हाणे सिंधी पंहिंजे तशख़ुस सां जुदा क़ौम आहे, उहा ॻाल्हि मंझी चुकी आहे। न रुॻो सिंध में पर सॼे पाकिस्तान में, न रुॻो पाकिस्तान में पर दुनिया में बि हाणे इहा ॻाल्हि मंझणु लॻे थी। ऐं उन जो सबूत इहो आहे त उहे धुरियूं जेके मज़हब बालादस्तीअ जी ॻाल्हि कंदियूं हुयूं या जागीरदारनि जूं जेके जमायतूं जेके 70 ताईं सिंधियुनि जी जुदा क़ौम जे वजूद खां इनकार कंदा हुआ। हिकिड़ा चवंदा हुआ त पाकिस्तानी क़ौम आहे, ॿियूं क़ौमूं हिते आहिनि ई कोन के। हिकु मुल्क, हिकु अलाह, हिकु रसूल, हिकु मुल्क, हिकु क़ौम। मज़हबी धुरियूं जेके उहे चवंदा मुस्लमान रुॻो क़ौम आहिनि। पर हाणे सिंध में घटि सियासत कंदड़ का बि धुर सिंध जे जुदा शनाख़्त उन जे क़ौमी हक़नि खां इनकार नथी करे। त नज़रियाती तौरु असांजी पुख़्तगी आहे। ऐं
तहरुक बि असां वटि तमामु घणो आहे। असां ॾिसूं था त कराचीअ खां वठी उॿावड़े तोणी रोज़ानो दर्जने किन हालतुनि में सवें हंधनि ते माण्हू पंहिंजे हक़नि जे लाइ एहतिजाज कनि था, मज़ाहमत कनि था। तहरुक बि असांखे नज़र अचे थो। त पोइ बि सिंध जी क़ौमी तहरीक असांखे कमज़ोर लॻे थी त उनजो कारण छा आहे? उनजो कारण हिकु मुनज़िम मज़बूत जमायत जो न हुजणु ऐं ॿियो का वाज़ हिकमत अमली न हुजणु। त सिंध खे अॼु बुनियादी तौर ते चैलेंज छा आहे? सिंध जी क़ौमी हैसियत, क़ौमी बका, क़ौमी सुञाणप जेका आहे उनखे चैलेंज छा खां आहे? उहो हिन पाकिस्तान जे रियासती निज़ाम खां आहे। त उन निज़ाम जी ॻाल्हि घटि थी थिए ऐं उहो निज़ाम जेके रोज़ाने बुनियाद ते इशूज़ थो पैदा करे उन ते ॻाल्हि घणी थी थिए। त हींअर खोट सिर्फ़ु इन शइ जी आहे त असां पंहिंजो नज़रियो असांजो सही आहे। हाणे अॻिलो हमेशह ईअं थींदो आहे, पहिरियों नज़रियो हूंदो आहे, उन खां पोइ उन नज़रिए जी रोशनीअ में हिकमत अमली ठहंदी आहे ऐं पोइ उन वसी हिकमत अमलीअ जे रोशनीअ में डे टू डे जेके मसइला ईंदा आहिनि उन्हनि जे लाइ माण्हू जंहिंखे टैक्टिक्स चइबो आहे या अटकलूं चइबियूं आहिनि या जेको बि चइजे, उहे उन वसी हिकमत अमली जे कबे। जेकॾहिं हिकमत अमली न आहे ऐं जीअं असां वटि घणो तणो आहे अॼुकल्ह, हिकिड़ो इशू थिए थो असां उनजे पोयां वञूं था त वरी ॿिए हंधा असांजो मसइलो पैदा थिए थो, या असांखे इहा ख़बर नथी पवे त छाकाणि त वसी हिकमत अमली कोन्हे त हिकिड़े मसइले ते असां जिदोजहद कयूं था त वरी जेके असांजा मुखालिफ़ आहिनि, जेके मसइला पैदा करण वारा आहिनि, असां उन्हनि वटि बि मसइलनि जे हल जे लाइ हलिया वञूं था पिया। कॾहिं त ईअं बि थिए थो पियो सिंध जी हुकूमत जेका यकीनन हिन पाकिस्तानी रियासत जे हिकिड़े एजेंट तौरु कमु करे थी ऐं हिन रियासत जो कमु, हिन जो मक़सदु सिंध खे महकूम बनाए रखणु आहे, हुनजे वसीलनि जो फुलट करणु आहे। तंहिं करे सिंध जी हुकूमत यकीनन अहिड़ो ई किरदारु अदा कंदी ऐं करे थी पई, पर उनजे ख़िलाफ़ दांह खणी वरी उन मर्कज़ी हुकूमत वटि या उन रियासत वटि वञिजे जंहिं या पीपल्स पार्टी या मुस्लिम लीग जूं जेके बि हुकूमतूं सिंध में रहियूं आहिनि उहे उन्हनि असां ते थोपियूं आहिनि, त उन वटि खणी था वञूं असां। इहो इन जे करे आहे त असां वटि वाज़ हिकमत मिली कोन्हे, असां वटि वाज़ टारगेट कोन्हे को। असां इहो तइ न कयो आहे त असांजो असुली चैलेंज छा आहे। क़ौमी बका जो आहे, क़ौमी आज़ादी, क़ौमी ख़ुदमुख़्तारी आहे असांजो, या असांखे कुझु रिआयतूं वठणियूं आहिनि, त पोइ उन हिसाब सां हिकमत अमली ठहंदी। टारगेट तइ कबो, उन हिकमत मुताबिक़ हिकमत अमली तइ कबी, उन मुताबिक़ ई पंहिंजे दोस्त दुश्मन जो, इतिहादी ऐं मुखालिफ़ जो तयन कबो। त हींअर अहम जेका ॻाल्हि असां सभिनी जे आॾो आहे उहा इहा आहे त असां हिकिड़ी पंहिंजी वाज़ हिकमत अमली, क़ौमी बका, छाकाणि त असांजे आॾो हींअर चैलेंज पंहिंजे क़ौमी बका जो आहे। ख़ासि करे जेका धारी आबादकारी अचे थी पई ऐं उहा इहा रियासत आणे थी पई ऐं रियासत इन जे करे थी आणे त उहो ॾिसंदा 70 साल तोणी सिंधी माण्हुनि ते जबर थियो आहे, वञुनि त ठहिया, कराची खसी वई, ॿोली खसी वई, नौकिरियूं, ॿिया सभु मसइला, जेल, थाणा, पर सिंधी पंहिंजे हक़नि खां नथा मुड़नि। तंहिंजे करे ॿाहिरियां माण्हू हिते एतिरा आणजनि, जेका पाण अॻे ॻाल्हि करे चुका आहियूं त फ़लस्तीन वांगुरु। त हाणे जॾहिं क़ौमी बका जो सुवालु आहे त पोइ असांजी हिकमत अमली बि उन जे मुताबिक़ हुजणु घुरिजे ऐं उहो क़ौमी बका खे ख़तरो हिन रियासती निज़ाम खां आहे। तंहिंजे करे बुनियादी जिदोजहद उन रियासती निज़ाम जे तब्दीलीअ लाइ थिए ऐं उन लाइ ई हिकमत अमली ठाहिजे ऐं पोइ रोज़मरह जे मसइलनि खे उन हिकमत अमलीअ जे रोशनीअ में हल कजे, जीअं कश्मीरी कनि था, फ़लस्तीनी कनि था। महिरबानी।